अस्सलामुअलैकुम याली मदद जी सिंध जी लतीफ़ हक़ मौजूद शुरुआत कयां तो सिंध जे पाक नाले सां तव्हांजे पंहिंजे मेज़बान माजिद अली कुरैशी सेवाणी सां गॾु तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सिंध आवाज़ में हमेशह जीअं रोज़ हिकु नए आवाज़ सां गॾु असां मौजूद आहियूं। हिन वक़्तु तालका सेवण जे ॻोठ शेर खान सोलंकी जे बॉयज़ स्कूल में जेको स्कूल 2 कमरनि ते मुश्तमिल आहे, उन हवाले सां वधीक मां तव्हांखे कैमरा जे अख सां हिन स्कूल जा हालात बि ॾेखारी। सिर्फ़ 2 कमरा आहिनि जिन में पहिरें खां वठी 5 ताईं ॿार पढ़नि था ऐं उन में 2 टीचर्स मुक़ररु आहिनि, चौकीदार बि कोन्हे, पटेवालो बि कोन्हे। उन हवाले सां हितां जे ॿारनि सां टीचर सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तव्हांखे कैमरा जी अख सां मां स्कूल बि ॾेखारींदुसि। त हिन वक़्तु असां शेर खान सोलंकी जे ॻोठ बॉयज़ सरकारी स्कूल में मौजूद आहियूं ऐं ही स्कूल जो पहिरियों रूम आहे जंहिंमें हिन वक़्तु मां दाख़िल थियो आहियां ऐं हिते हलंदड़ स्कूल आहे, ॿार बि पढ़ी रहिया आहिनि ऐं टीचर्स बि मौजूद आहे। ऐं हिन क्लास में ही जेके ॿार आहिनि इहे सिर्फ़ु पहिरें या ॿिएं या टिएं या चौथे जा न आहिनि, 5 ताईं, पहिरें खां 5 ताईं ही क्लास जेको आहे हली रहियो आहे। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त तालीम ते इमरजेंसी लागू त आहे ऐं ही तक बि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आहे, पर हाल ही आहे हिते जेके मौजूद ॿार आहिनि उन्हनि जे लाइ सिर्फ़ु 2 क्लास रूम आहिनि, 2 टीचर्स आहिनि ऐं हिन स्कूल में पटेवालो बि कोन्हे को ऐं हिते सिर्फ़ु 2 टीचर्स आहिनि। टीचर्स सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिते स्टूडेंट्स बि आहिनि मौजूद, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। बाबा तव्हां काऊं पढ़ंदा आहियो? पढ़ंदा आहियो? अच्छा, टीचर जेका डाइस ॾिसो पिया हिन ते जेके ॿार वेठा आहिनि इहे 5 पढ़ंदा आहिनि। वरी हिन पासे जेका डाइस आहे इन ते ॾिसूं, ॿारनि खां पुछंदासीं त तव्हां काऊं पढ़ंदा? चौथों पढ़ंदा आहियो तव्हां? अच्छा। वरी हिन पासे वरी ॿिया ॿार वेठा आहिनि, उन्हनि खां वारे वारे सां पुछंदासीं त तव्हां काऊं पढ़ंदा आहियो? बाबा तव्हां चौथों? हे बि चौथों क्लास आहे। हिकिड़ी क्लास में मुख़्तलिफ़ ॿार आहिनि, को 5 जो आहे, को चौथे जो आहे। वरी हिन साइड ते हिकु डाइस आहे जिते ॿार वेठा आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं टियों पढ़ंदा आहियो? 3 ॿार जेके आहिनि इहे 3 क्लास जा आहिनि। वरी अॻियां डाइस आहे उन ते ॿार मौजूद आहिनि ऐं उन्हनि खां पुछंदासीं बाबा तव्हां काऊं पढ़ंदा आहियो? 5 पढ़ंदा आहियो। हिन क्लास में हिकिड़े क्लास में 5 जा, 3 जा, चौथे जा ॿार जेके आहिनि मौजूद आहिनि, तव्हां पाण ॾिसो पिया। ऐं वरी हिते टीचर्स मौजूद आहे, उन हवाले सां टीचर सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त साईं तव्हां हिन हिकिड़े क्लास में हेतिरनि स्टूडेंट्स खे कीअं मेंटेन कंदा आहियो ऐं जिन जा सब्जेक्ट अलॻि अलॻि आहिनि, पीरियड अलॻि अलॻि आहिनि, हिकिड़ो टीचर हेतिरनि सारनि ॿारनि खे ऐं मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि खे कीअं थो हलाए, उन हवाले सां हिते मौजूद आहे असांजे हिन स्कूल जो जेको आहे हेड मास्टर बि साईं जिन पाण आहिनि, टीचर बि पाण आहिनि ऐं 2 टीचर्स हिते आहिनि। हिकिड़ो परियां क्लास रूम आहे ऐं उन्हनि खां पुछंदासीं साईं हिते इलाही शिकायतूं बि आहिनि त हिते ॿार पाण बुआरी ॾींदा आहिनि स्कूल में ऐं हिते हिन टीचर्स खां अलावा पियून जी सख़्तु ज़रूरत आहे, चौकीदार बि कोन्हे ऐं ही तमामु सुहिणी बिल्डिंग ठहियलु आहे, पर ज़रूरत जेके आहिनि हिन स्कूल जूं जेके ज़रूरतूं आहिनि उन हवाले सां असां साईं सां मौजूदु आहियूं हिन वक़्तु। साईं अस्सलाम वालेकुम। सर हिते कहिड़ियूं शिकायतूं आहिनि, कहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि, हिन हवाले सां असांजो प्रोग्राम आहे सिंध आवाज़, उन में तव्हांखे माण्हू ॾिसनि पिया ऐं हिते तव्हांजे एजुकेशन जो जेको ऑफिसर आहे वहीद अली कादी साहिबु, तालका एजुकेशन ऑफिसर आहे, उन ताईं छा तव्हां इहे शिकायतूं पहुचायूं आहिनि जेके असांखे हिते ॻोठ वारनि ॾिनियूं आहिनि या जे असां तव्हांजे? जी सर, असां वटि पहिरीं साईं असांजो सुपरवाइज़र हो, हाणे असांजो टीओ साहिबु थियो आहे, उनखे मूं हिन महिल ताईं दरख़्वास्त न ॾिनी आहे, जेको हाणे आयो आहे नओं, ऐं उनखे मां बाक़ी इन खां अॻु में जेके बि टीओ साहिबु थी रहिया आहिनि उन्हनि खे मूं लिखत में दरख़्वास्त ॾिनी आहे, ज़बानी बि उन्हनि खे मूं चयो आहे, पर हुननि हिन वक़्तु को बि असांजो ख़र्तेल न कढियो आहे। ॻोठाणनि खे ॻोठाणा मूं वटि हली ईंदा आहिनि, मां हुननि खे इहो ई चवंदो आहियां, मां 2 चकर हुननि खे लिखत में चयो आहे तव्हां पंहिंजे हिसाब सां ऑफिसर ॾे वञो। उहो पंहिंजे हिसाब सां ऑफिसर ॾे विया आहिनि, उनखे बि इहो ई वञी रिक्वेस्ट कई अथनि त बिराए महिरबानी असांखे पटियालो ॾिनो वञे, नंढा मासूम ॿार आहिनि, तमामु तकलीफ़ आहे, अक्सर करे असां वटि नियाणियूं घणियूं आहिनि। हा, छोकिरा हींअर नंढ थोरा आहिनि, नियाणियूं घणियूं आहिनि। वालदेन जी इहा शिकायत आहे त असांजी नियाणियूं ॿुआरी न ॾींदियूं। मुंहिंजो बाबा आख़िर केरु सफ़ाई कंदो?
पोइ मजबूरनि छोकिरनि खां कुझु कमु वठूं था छोकिरियुनि जो हिकिड़ो हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं रखियो अथऊं बाबा तव्हां हिकिड़ो ॾींहुं रखो छोकिरा बि एतिराज़ था कनि साईं छोकिरियूं छो कोन थियूं ॾियनि पोइ नियाणियुनि खे चवंदा बाबा तव्हां जुमे जुमे ते तव्हां ॾियो वारो बाक़ी वारा मां छोकिरनि जा ठाहियां थो टोटल हिते साईं तक़रीबन 56 दाख़िला आहे 56 उन में कुझु गैरहाज़ुर काफ़ी आहिनि सरासरी तक़रीबन 36 ॿार उस्ताद 2 आहिनि जी हेड मास्टर मां अलॻि अलॻि सर पोइ असांखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे मां तक़रीबन 4थे 5 यारनि खे मैथ्स जेका आहे मां गॾियल कराईंदो आहियां बाक़ी ॿिया सब्जेक्ट आहिनि सिंधी आहे अवल मां जेकॾहिं 5 क्लास जेके पढ़ाए उनखे कलाक टाइम ॾींदो आहियां वरी कलाक टाइम 4थे यारनि खे ॾींदो आहियां वरी कलाक टाइम उन्हनि खे बाक़ी इन विच में वरी उन्हनि खे चवंदो बाबा तव्हां हीउ कमु पको कयो वरी तव्हांखे पोइ मां इहो वरी कमु कराईंदुसि वधीक अञा बि हिकिड़ो ॿियो रूम आहे उन में बि हलंदासीं ऐं उन जा बि हालात कहिड़ा आहिनि ऐं उन में कहिड़े कहिड़े क्लास जा ॿार मौजूदु आहिनि उन हवाले सां बि उते ॿारनि सां कचहरी कंदासीं ऐं हीअ असांजे स्कूल जो हेड मास्टर हुयो जंहिंसां ॻाल्हि ॿोल कईसीं त उनजो चवणु आहे त असां वटि प्यून जी सख़्तु ज़रूरत आहे असांजे स्कूल में चौकीदार बि कोन्हे को तंहिं करे असां मजबूर आहिनि हिते जेके ॿार आहिनि उन्हनि खां ॿुहारी ॾियारींदा आहियूं ऐं इन हवाले सां वरी असां हिन स्कूल में टोटल 2 रूम आहिनि ऐं उन्हनि में ही टोटल 12 आहिनि जेके पढ़ी रहिया आहिनि टीचर्स बि 2 आहिनि ऐं ही सभु ॿार तव्हां कैमरा जी अख सां ॾिसी रहिया आहियो ॿारो अस्सलाम वालेकुम बाबा काऊं पढ़ंदा आहियो तव्हां सभु ॿियो पहिरीं वारा कहिड़ा अच्छा तव्हां पहिरियों हिन पासे पहिरीं वारा आहिनि हिन पासे ॿिए वारा आहिनि अच्छा साईं ईंदो आहे साईं ईंदो आहे पक्को पहिरियों ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिकिड़े पासे पहिरें जा ॿार आहिनि त ॿिए पासे जेको आहे ॿिए क्लास जा ॿार आहिनि ऐं उहे हिते तक़रीबन साईं ॿुधायो त नियाणियूं तमामु घणियूं आहिनि ऐं बिल्कुलु तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते काफ़ी सारियूं नियाणियूं आहिनि ऐं छोकिरनि जो तइदादु घटि आहे ऐं हिन स्कूल जो नालो आहे गवर्नमेंट बॉइज़ स्कूल ऐं जेको आहे शेरखान सोलंकी जो ॻोठु आहे लोंग महल आहे जेको आहे लोंग मल्हा जेको आहे हिन स्कूल जो नालो आहे बोर्ड ते लिखियलु हुयो ऐं जेको मूंखां ज़हन में लही वियो आहे बहरहाल असांखे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ही तक आहे PS 80 तालको सेवण उन जे हिन मौजूदु स्कूल में असां जेको तालीम ते जेका आहे सख़्ती नाफ़िज़ कई वई आहे इमरजेंसी नाफ़िज़ कई आहे उन जे बावजूद बि असां वटि तइलीम जा हालत जेके आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन क्लास में जेको टीचर आहे उहो मौजूदु कोन्हे को हिन स्कूल में टोटल 2 टीचर्स आहिनि उन्हनि मां हिकिड़ो मौजूदु आहे हिकिड़ो मौजूदु कोन्हे को ऐं हिन स्कूल में पटे वालो बि कोन्हे को चौकीदार बि कोन्हे को हीअ जेके नियाणियूं वेठियूं आहिनि इहे हिन स्कूल खे रोज़ पाण ॿुहारी ॾींदियूं आहिनि ऐं हिन स्कूल में पंहिंजे कम सां गॾोगॾु स्कूल जो कमु बि कंदा आहिनि ऐं वरी बि जेकॾहिं तव्हां चयो हुयो त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त बाबा हिते ॿुहारी केरु ॾींदो आहे असां नियाणियूं तव्हां ॿुहारी ॾींदा आहियो रोज़ छोकिरियूं तव्हां ॿुहारी ॾींदा आहियो छोकिरा बि ॾींदा आहिनि छोकिरियूं अच्छा तव्हां ई ॾींदा आहियो पटे वालो कोन्हे को हिते न अच्छा ऐं ॿियो कहिड़ो कमु कंदा आहियो स्कूल में बसि इहे कमु ॿुहारी ॾींदा आहियूं पढ़ंदा आहियूं लिखंदा आहियूं अच्छा तव्हां पाण ॿुधो त हीअ जेकी नंढड़ियूं नियाणियूं वेठियूं आहिनि इहे सॼे क्लास न बल्कि सॼे स्कूल जी ॿुहारी पाण कढंदियूं आहिनि ऐं वरी बि अञा बि कंहिं ॿार खां पुछंदासीं बाबा तव्हां हिते ॿुहारी ॾींदा आहियो स्कूल में जी सर अच्छा रोज़ साॻा ई ॿार ॾींदा आहिनि या रोज़ ॿिया ॿार ॾींदा आहिनि ॿुहारी न रोज़ असां रोज़ तव्हां ॿुहारी ॾींदा आहियो अच्छा चवनि था त रोज़ असां ॿुहारी ॾींदा आहियूं ऐं छोकिरियूं हिन स्कूल में तमामु घणे तइदाद में आहिनि ऐं हिन लोंग मल्हा जे नाले सां ही स्कूल आहे शेरखान जंहिंजी हींअर मौजूदा सूरत हाल इहा आहे त हिते टीचर्स मौजूदु कोन्हनि हिकिड़ो टीचर्स मौजूदु आहे हिन में त टीचर्स बि कोन्हे को उन खां अलावा हिन स्कूल में ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिते जल्द खां जल्द पटे वालो ॾिनो वञे त जेको हिन स्कूल जी सफ़ाई करे सघे ऐं अञा बि जेकॾहिं गवर्नमेंट सिंध खां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब खां थी सघे त हिन स्कूल में जेको आहे मुख़्तलिफ़ क्लास रूम ठाराए ॾे त जीअं पहिरें जा ॿार ॿिएं जा ॿार टिएं जा ॿार चौथे जा ॿार ऐं 5 जा ॿार पंहिंजे पंहिंजे क्लास में वञी पढ़ी सघनि इन सां गॾोगॾु मूंखे बि ॾींदा इजाज़त सिंध सलामत साथ सलामत अल्लाह भाई